अस्सलामुअलैकुम व्यूअर्स, क्या है तव्हां सब? उम्मीद आहे त बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ुशबाश हूंदो, पंहिंजनि सां गॾु हूंदो, पंहिंजनि प्यारनि सां ऐं स्पेशली पंहिंजे घर वारनि सां। सो जिथे बि ख़ुशि हुजो, आबाद हुजो, मुंहिंजो प्यार मोहबत दुआऊं हमेशह तव्हां सां गॾु हूंदियूं आहिनि। सो अॼोके प्रोग्राम में तव्हांखे चऊं था वेलकम। प्रोग्राम जो नालो आहे नाइट लाइव ऐं इन प्रोग्राम में शामिल कंदा आहियूं तव्हांजूं कॉल्स ऐं कचहरी कंदा आहियूं तव्हां सां हिकिड़े कंहिं ख़ूबसूरत टॉपिक ते ऐं ॿुधंदा आहियूं तव्हांजी ख़ूबसूरत आवाज़ में ख़ूबसूरत गाना। सो अॼु बि असांखे ईअं ई कुझु करिणो आहे ऐं अॼु बि तव्हां प्रोग्राम में कॉल कंदो, नंबर स्क्रीन ते हली रहियो आहे, कॉल कयो, प्रोग्राम में शामिल थियो ऐं ॿुधायो पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ में को ख़ूबसूरत गानो। इन खां अलावा हिकिड़ो नंढो टॉपिक रखियो आहे। हर इंसान जी ख़्वाहिश हूंदी आहे त असां मथे हलिया वञूं ऐं असां वटि इलाही मतिलबु हिकिड़ी अपॉर्चुनिटी हुजे या हिकिड़ी का असां वटि अहिड़ी शइ हुजे जो असां का बि शइ ईज़ीली करे सघूं। हर इंसान जी विश हूंदी आहे। सो अॼु मां तव्हांजी विश पूरी कंदमि ऐं अॼु टॉपिक बि रखंदासीं त जेकॾहिं हिकिड़े ॾींहं लाइ तव्हांखे मिली वञे वज़ीर आज़म जी सीट त तव्हां सभिनीनि खां पहिरियां कहिड़ो कमु कंदव, इहो तव्हां सां गॾु शेयर कंदव। छो जो हूअं त जेका असांजी इहा सीट आहे वज़ीर आज़म जी, इन में इलाही माण्हू सजेशन्स ॾींदा आहिनि त हे करणु खपे, पर तव्हांखे जेकॾहिं मिले त तव्हां छा कंदव? कॉल त शामिल कयो। प्रोग्राम जो फर्स्ट कॉल आहे। अस्सलामु अलैकुम। वालेकुम अस्सलाम। फरोजा, कैसी हैं आप? मैं बिल्कुल ठीक, अल्लाह का शुक्र। आप कैसी हैं नीलम? अल्हम्दुलिल्लाह जी, मैं बिल्कुल ठीक ठाक, आपकी दुआएं हैं और आपको करते हैं प्रोग्राम में वेलकम। आज का जो टॉपिक है वो आपने सुना? जी नीलम, सुना है और बहुत अच्छा टॉपिक है आज। तो क्या कहना चाहेंगे फिर आज आप? सबसे पहले तो मैं ये कहूंगी कि अगर मैं पाकिस्तान की वजीर आजम होती, हाँ, तो जो कहती उस पे अमल करती। अच्छा। और पाकिस्तान के झंडे के नीचे पंजाबी, सिंधी, उर्दू, बलोची सबको एक जगह जमा करती। अच्छा। और ये है कि सब मुत्तफिक होके जब हम एक कौम बनते हैं ना, तो हम हर चीज का मुकाबला कर सकते हैं। और दूसरा ये कि जितनी महंगाई को कम करती, क्योंकि जब इतनी महंगाई होती है तो इंसान जुर्म भी करने लगता है। और ये होता है कि जब हम इतनी आसानियां पैदा करते तो हमारे मुल्क में कोई जराइम ना होते, कोई एक दूसरे को इतनी आसानी से मार नहीं देता पैसे की खातिर। तो ये है कि रिश्वत ख़त्म करती, रिश्वत। क्योंकि जब हम इतनी हर चीज़ के अंदर आसानियां करेंगे, आवाम को मुहैया करेंगे सारे ऐसी चीज़ें कि महंगाई ना हो, बिजली में महंगाई ना हो, और आपस में मोहब्बत प्यार से रहें, एक दूसरे के साथ सब इत्तेफाक से रहेंगे, तो यकीनन हमारा पाकिस्तान नया पाकिस्तान जरूर बनेगा। वाह जी वाह, ज़बरदस्त, तमाम बेहतरीन, बहुत ही अच्छा आपने जो है हमारे टॉपिक को बयान किया। सो इस वक्त कोई खूबसूरत सॉन्ग सुनाना चाहेंगी आप? सॉन्ग भी सुनाऊंगी, एक छोटी सी पोएट्री भी सुनाऊंगी, बहुत दिन हुए नहीं सुनाई। दोस्ती का इरादा बदल जाना भी मुश्किल है, उन्हें खोना भी मुश्किल है, उन्हें पाना भी मुश्किल है। जरा सी बात पर आंखें भिगो के बैठ जाते हैं, उन्हें तो अपने दिल का हाल बताना भी मुश्किल है। यहाँ लोगों ने खुद पर इतने पर्दे डाल रखे हैं, किसके दिल में क्या है नजर आना भी मुश्किल है। तेरा कंगना जब चमके, तेरी पायल जब बोले, तेरे सुंदर माथे की ये बिंदिया जब चमके, सब लोग कहें तेरी प्यारी अदा मेरा प्यार कहलाए। तेरा कंगना जब चमके, तेरी पायल जब बोले, तेरे सुंदर माथे की ये बिंदिया जब चमके, सब लोग कहें तेरी प्यारी अदा मेरा प्यार कहलाए। हील सी आंखें हैं, चेहरा कमल है, तू है रुबाई या तू गजल है। तेरे गालों की सुर्खी, तेरे मुख का भोलापन, तेरी बल खाती जुल्फें और उस पर ये जोबन, सब लोग कहें तेरी प्यारी अदा मेरा प्यार कहलाए।
तेरा कंगना जब छनके, तेरी पायल जब बोले, तेरे सुंदर माथे की ये बिंदिया जब चमके, सब लोग कहें तेरी प्यारी अदा मेरा प्यार कहलाए। वाह जी वाह फिरोजा, क्या गाती हैं आप माशाल्लाह, तमाम बेहतरीन। डेडिकेट करना चाहेंगी ये सॉन्ग किसी को? मैं अपने भाई को, हाँ, और अपनी भाभी को, अपनी जी, सिस्टर सारा को, और ओके, की नीलम को, और आपकी पूरी टीम को। थैंक यू सो मच फिरोजा, प्रोग्राम में शामिल हुई और इतनी अच्छी डेडिकेशन की। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। सो व्यूअर्स, दिया या संजी कॉलर फिरोजा जंहिं जी आवाज़ में गानो भी ॿुधो ऐं उन्हनि चवणु ॿुधो त तव्हां खे जेकॾहिं वज़ीर आज़म जी सीट मिली त असां कॉल खणंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। भेण नीलम, छा हाल आहे? ठीक ठाक आहियो दी? अदा मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां, अल्हम्दुलिल्लाह। तव्हांजूं दुआऊं आहिनि। तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु ठाक आहियो? अल्हम्दुलिल्लाह। भेण तव्हां सुञातो न हूंदो, गुल मोहम्मद रिंद फराम बदीन। भेण बिल्कुलु जी, मां तव्हांखे सुञातो आहे ऐं तव्हां असांजा रेगुलर कॉलर आहियो। प्रोग्राम में तव्हांखे भली कार था चऊं। छा चवणु चाहींदव अॼोके टॉपिक जे बारे में? टॉपिक तमामु बहितर आहे। जेकॾहिं अॼु इहा कुर्सी प्रेसिडेंट जी मिली वञे त पोइ मुंहिंजी त इहा ख़्वाहिश आहे त पहिरीं ऐं सभ खां अवल ग़रीबनि जा जेके हक़ आहिनि उहे उन्हनि खे ॾियारियां। उनखां अलावा उन्हनि जे लाइ सहूलियतूं जेके आहिनि यूटिलिटी स्टोरनि जी बजाए उन्हनि खे आम जेके दुकान आहिनि उन्हनि जा रेट फस्ट तो किराए, ग़रीबनि खे राशन वग़ैरह सभु सही मुहैया थिए, सस्तो। ऐं उनखां अलावा जेके आहिनि आउं चवां थो त जेके ग़रीब आहिनि वीचारा बग़ैर सर्विस जे मज़दूर जेको तबिको आहे उन सभिनी खे महाना कुझु पघारूं लॻायां। मक़सदु आहे की हर सहूलियत उन्हनि जी ज़बरदस्त ठाहियां जेकॾहिं इहो वधी चीयर मिले त। वाह जी वाह, ज़बरदस्त, माशाल्लाह माशाल्लाह, तमामु। ऐं माण्हू चवंदा त जंहिंजी नियत साफ़ हूंदी आहे मंज़िल पाणी आसान थींदी आहे। सो तमामु बहितरीन, तव्हांजो राय शामिल कयोसीं प्रोग्राम में। को ख़ूबसूरत गानो ॿुधाइणु चाहींदो? जी जी बिल्कुलु, कोशिशि करींदा गानो तव्हांखे ॿुधायां। ॿुधायो। आऊं त ईंदसि पियो प्यारा, तूं अचण ॾींहुं या न ॾींहुं। आऊं त ईंदसि पियो प्यारा, तूं अचण ॾींहुं या न ॾींहुं। दर झले बीहंदसि मां तुंहिंजो, दर झले बीहंदसि मां तुंहिंजो, तूं बीहण ॾींहुं या न ॾींहुं। आऊं त ईंदसि पियो प्यारा, तूं अचण ॾींहुं या न ॾींहुं। वाह वाह, ज़बरदस्त, माशाल्लाह, तमामु बहितरीन। डेडिकेट करणु चाहींदो? जी अदी दोस्त आहिनि मुंहिंजा, जी, अब्दुल मजीद रिंद, मोहम्मद अली सोलंगी जेके हिन वक़्तु तव्हांखे लाइव ॾिसनि पिया, ऐं नूर मोहम्मद रिंद। ओके जी, डेडिकेट कयोसीं। थैंक यू सो मच प्रोग्राम में तव्हां शामिल था। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। सो व्यूअर्स, इहो हुया असांजा कॉलर, माशाल्लाह तमामु सुठा कॉलर। ऐं उन्हनि जो इहो ई चवणु हुयो वैसे त ग़रीबनि जी हेल्प कंदासीं, हीअं कंदासीं। त हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त इहा सीट हिकु अहिड़ी शइ आहे जेका जंहिंखे मिली वेंदी आहे न, पहिरियां त उहो पाण चवंदा त मां पंहिंजे पाण खे पहिरियां मैनेज कयां, पोइ ॾिसंदासीं आवाम खे। वेल, शामिल था कयूं सभिनीनि जा राय, ॾिसूं त केरु कहिड़ी राय शामिल थो कयो। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी अदा, कहिड़ी किथां? कीअं आहियो अदा? ठीकु ठाक आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हांजी दुआऊं आहिनि। बिल्कुलु ठीकु ठाक लॻी पई आहियां। प्रोग्राम में तव्हांखे वेलकम था चऊं। अॼु को टॉपिक तव्हां ॿुधो आहे? जेकॾहिं तव्हांखे मिली वञे वज़ीर आज़म जी सीट त तव्हां छा कंदव सभिनीनि खां पहिरियां? सस्ताई कंदव? हा, सस्ताई, ग़रीबनि जी मदद, बेरोज़गारनि लाइ वज़ीफ़ो। ऐं ॿियो छा कंदव? ॿी बस सस्ताई कंदासीं, बेरोज़गारनि वज़ीफ़ो ॾियणु ऐं सस्ताई कजे। ऐं निमाज़ माना पढ़ाईंदो, हर मुस्लिम, हर माण्हू जो माना 5 वक़्त निमाज़ पढ़े। दुकानदार सभु दुकान वारा बंदि करे माना निमाज़ 5 वक़्त पढ़ाईंदासीं। वाह जी वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त, तमामु बहितरीन। को गानो ॿुधाइणु चाहींदो ख़ूबसूरत? न जी, गानो को त ईअं हलायो, शमन जा फौजा सुम्हिया हुआ। असां तव्हांखे गानो ॿुधायूं?
मैं गानो को ॿुधायो त हलायूं। चलो जी ठीक है हलाईंदासीं। ओके जी पंहिंजो खोड़ सारो ख्याल रखिजो। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। सो व्यूअर्स इहो हुया असांजा कॉलर जंहिंजो चवणु हुयो त सभिनीनि खां पहिरियां सस्तो कंदासीं सॼो बेरोज़गारी ख़त्म कंदासीं। ख़ैर तव्हां बि सोचे रखो त तव्हां सभु छा कंदो। फ़िलहाल असां ॿुधंदा हिकिड़ो ख़ूबसूरत गानो तव्हां बि ॾिसो ईअं सभु ॾिसंदासीं। वेलकम बैक व्यूअर्स प्रोग्राम में हिकु बार ॿीहर तव्हांखे चऊं था भलीकार ऐं ख़ुशि आमदीद। सो ब्रेक खां पोइ वापसि अची चुका आहियूं ऐं अॼु जेको असांजो टॉपिक आहे उहो इहो ई आहे त तव्हां असांखे ॿुधाईंदो त जॾहिं तव्हांखे वज़ीर आज़म जी सीट मिली वञे त तव्हां सभिनीनि खां पहिरियां छा कंदो ऐं कहिड़ियुनि शयुनि खे अपनाईंदो। कॉल आहे शामिल था कयूं। अस्सलामु अलैकुम। वालेकुम सलाम। अदी चाल ते ख़ुशि आहियो? अदा बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां कहिड़ी किथां कॉल कई आहे? अदी मां मोहम्मद मक्सी ॻाल्हायां थो जल मक्सी खां। माशाल्लाह जी प्रोग्राम में तव्हांखे वेलकम था चऊं ऐं अॼोको जेको टॉपिक आहे उहो तव्हां ॿुधो आहे? हा अदी टॉपिक ॿुधायो वज़ीर आज़म वारो। जी अदी वज़ीर आज़म त माना ग़रीब त नथो थी सघे। छा था अगरि चओ? थिए कोई ग़रीब थी वञे त ग़रीब जो मालिकी करे। अच्छा हाँ तो वो गरीबन के कोई नथो थी सके तो उनखे ॻोल्हे ॻोल्हे ॾेई सघे तो कोई बि सम्झो। वाह जी वाह ज़बरदस्त। कंहिंजे घर में कुझु बि न आहे त वरी बि उनजे घर में ॾिसबो ॻोल्हे ॻोल्हे उनखे ॾे त ॾाढो भलो थींदो। अलाह इन में राज़ी हूंदी आहे। तमामु बहितरीन माशाल्लाह जी तमामु बहितरीन। को ख़ूबसूरत गानो ॿुधाइणु चाहींदो? हा अॼु तव्हांखे ॿुधाईंदासीं। ॿुधायो। कहिड़ो ॿुधायांव? गानो कोई बि जेको तव्हांखे यादि हुजे। सजण साईं ता माण्हू गरीबन जी तोखे पार तुंहिंजी। जी वाह सजण जी साईं ता माण्हू गरीबन जी तोखे पार तुंहिंजी। ॾिसी तोखे जियन जेके गरीबन जी तोखे पार तुंहिंजी। वाह जी वाह ग़रीबनि जी तोखे पार तुझे। छा ॻाल्हि आहे। तमामु बहितरीन। डेडिकेट करणु चाहींदो? जी अदी डेडिकेट करणु चाहींदो कंहिं खे? हा अदी मां पंहिंजो प्यारो भाउ मोहम्मद अयूब मक्सी दोदा खान मक्सी हा तो फिर मक्सी जी और मुंहिंजो उस्ताद जेको आहे त अब्दुल फतार मक्सी। हाँ ठीक है जी डेडिकेट कयोसीं। थैंक यू सो मच प्रोग्राम में तव्हां शामिल थिया। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। व्यूअर्स इहो हुया असांजा कॉलर जंहिंजो चवणु हुयो त तमामु सुठो त ग़रीबनि खे इहा सीट मिले नथी। वैसे अगरि मुंहिंजे चवण ते तव्हांखे सीट मिली वञा त मां अलाए कंहिंखे इहा सीट ॾेई वेही रहां। सभिनीनि खां पहिरियों त मां जे उन सीट ते विया न लहां ई न हा। तक़रीबन 20-30 सालनि खां पोइ वञी लहां मां पोइ सोचां कंहिंखे ॾियण जी। फ़िलहाल त पाण ईअं मज़ाक मस्ती था कयूं। सोचूं था सोचण जा पैसा थोरी हूंदा आहिनि। कॉल था शामिल कयूं। अस्सलामु अलैकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी अदा कहिड़ी किथां? जी एम खान शान जो ॻाल्हायां आमिरी गांव। आमिरी था ॻाल्हाए पिया। कीअं आहियो? ठीकु ठाक आहियो? खैर अमन अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो? मां बिल्कुलु ख़ुशि लॻी पई आहियां। तव्हांजो दुआऊं आहिनि। टॉपिक अॼु को तव्हां ॿुधो आहे? जी न असां कोन ॿुधो। हाणे प्रोग्राम चालू कयो हाणे ॿुधो पिया। वज़ीर आज़म जी जेकॾहिं तव्हांखे सीट मिली वञे त तव्हां छा कंदो सभिनीनि खां पहिरियां? माशाअल्लाह माशाअल्लाह वज़ीर आज़म असांखे सीट खपे कोन। न खपे तव्हांखे छो? न खपे बाबा एतिरो महांगे थी वियो तोबा। न त सभु कुझु सॼा राइट्स तव्हांजे हथ में हूंदा न। त तव्हां महांगाई था कयो सस्ताई था कयो जेको बि कयो था उहे राइट्स त तव्हांजे हथ में हूंदा सॼा। असांजे हथ में अहिड़ो न खपे। असां अहिड़ो वज़ीर आज़म खे चाहियूं कोन था। पोइ तव्हां छा था थियणु चाहियो? असां पंहिंजो ज़िंदगी में चाहियूं था त अहिड़ो हुजे जेको असांजी ज़िंदगी जहिड़ो हुजे। वाह जी वाह ज़बरदस्त। को गानो ॿुधाइणु चाहींदो? जी गानो असांखे अचे कोन। नथो अचे गानो। चलो ठीकु आहे पोइ हिकिड़ो कमु कयो। जी जी
तव्हां प्रोग्राम ॾिसो कंटिन्यू ऐं गाना बि ॿुधो ऐं पोइ जेको आहे सो तव्हां असांखे कॉल कजो या तव्हां हिकिड़ो कमु कयो आराम कयो तव्हां सुम्ही पओ व्यूअर्स इहो आहे असांजो कॉलर ऐं प्रोग्राम खे रखंदासीं कंटिन्यू टाइम ते हिकिड़े ख़ूबसूरत ट्रैक जो तव्हां बि ॾिसो ऐं असां बि ॾिसंदासीं वाह जी वाह गानो तव्हां सभिनीनि ॿुधो माशाल्लाह मानूर जी आवाज़ में तमामु बहितरीनु सॉन्ग यकीनन तव्हांखे पसंदि आयो हूंदो ऐं तव्हां सभिनि इंजॉय बि कयो हूंदो सो अॼु को टॉपिक आहे त जेकॾहिं तव्हांखे मिली वञे वज़ीर आज़म जी सीट त तव्हां सभिनीनि खां पहिरियां छा कंदो कहिड़ो कमु कंदो कहिड़ी अहिड़ी शइ कंदो जेका अॼु जेके असांजे वज़ीर आज़म आहिनि उहे न पिया कनि सो कॉल त रिसीव कयो अस्सलाम वालेकुम जी वालेकुम सलाम जी कहिड़ी किथां जी सदरुद्दीन मुहम्मद पियो ॻाल्हायां शराबपुर शहर मां कीअं आहियो ठीकु ठाक आहियो जी ख़ैर आहे शुक्र आहे प्रोग्राम में तव्हांखे वेलकम था चऊं छा चवणु चाहींदो अॼोके टॉपिक जे बारे में हा अॼोको जेको टॉपिक आहे तमामु बहितरु सुठो टॉपिक आहे अगरि जेकॾहिं मां वज़ीर आज़म हुजां पाकिस्तान जो त सभु खां पहिरियां सिंध पुलिस खे जेको आहे सिधो कयां थो जेको आहे कानून मुताबिक़ हले कानून जो सख़्तु कयां सिंध पुलिस जो जेके ग़रीबनि सां ज़ुल्म था कनि अच्छा हारियुनि सां जी तमामु बहितरीनु को गानो ख़ूबसूरत ॿुधाइणु चाहींदो जी हा तव्हांजे गानो मां ॿुधाईंदुमि ॿुधायो अॼु गुलड़नि ते हवा गुल 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 अॼु गुलड़नि ते हवा गुल 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 आयो अंगण मुंहिंजे गुलाब जो गुल अॼु गुलड़नि ते हवा थी तूफान मिसर तूं हवा अच या वाचूड़ो थी में नच आयो अंगण ते आए सजण सच पच आयो अंगण ते आए सजण सच पच ॾेई टक ॾखिण तूं तिल 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 अॼु गुलड़नि ते हवा जी वाह जी वाह ज़बरदस्त तमामु बहितरीनु डेडिकेट करणु चाहींदो कंहिंखे हा मुंहिंजो इम्तियाज़ अली महर ईमान अली महर ऐं मुंहिंजी जेकी आहे इकराम महर Okay, जी डेडिकेट कयो सो थैंक यू सो मच प्रोग्राम में शामिल थियो थैंक यू सो मच फॉर कॉलिंग व्यूअर्स इहो असांजा कॉलर जंहिंजो चवणु हुयो त वज़ीर आज़म जी जेकॾहिं उन्हनि खे सीट मिले हा त उहो सभिनीनि खां पहिरियां सिंध में जेको आहे सो सही कंदा सॼो माहौल ऐं जेको ग़रीबनि ते ज़ुल्म थो थिए उहो न करणु ॾियनि हा त बिल्कुलु इन सां इहो ख़बर पवंदी त कहिड़नि माण्हुनि खे छा छा शिकायत आहे छा छा प्रॉब्लम्स आहिनि जेके उहे न दोहराईंदा त यकीनन मां इहा ई दुआ कंदमि त जेकॾहिं माण्हुनि खे सभु इहे प्रॉब्लम्स आहिनि उहे प्रॉब्लम सॉर्ट आउट बि थी वञनि अलाह करे सो प्रोग्राम खे रखंदासीं कंटिन्यू टाइम थी वियो हिकिड़ी शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो त मुड़े तव्हां ब्रेक खां पोइ ॾिसंदा रहो नाइट लाइफ नवा नवा दुख ॾिनई अञा बि दिलि ठरी न थई हो नवा नवा दुख ॾिनई अञा बि दिलि ठरी न थई खिलंदे रुवारी जीअरे मारियुई खिलंदे रुवारी जीअरे मारियुई मोहब्बत जी बुख ॾिनई अञा बि दिलि ठरी न थई हो नवा नवा दुख ॾिनई अञा बि दिलि ठरी न थई प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर तव्हांखे चऊं था भलीकार ऐं शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ वापसि अची चुका आहियूं ऐं मूं सोचियो त थोरो गानो वानो गायूं कुझु तव्हांखे एंटरटेन कयूं अञा ऐं थोरो जेको आहे मूड वग़ैरह चेंज कयूं सो यकीनन तव्हांखे मां कोशिशि कंदी आहियां ऐं यकीनन तव्हांखे पसंदि आई हूंदी मुंहिंजी कोशिशि कॉल त शामिल कयो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी कहिड़ी किथां अभी यास्मीन ॻाल्हायां थी जलमस्ती सां वाह जी वाह यास्मीन कीअं आहियो ठीकु ठाक आहियो जी अल्लाह जो शुक्र आहे तव्हां कीअं आहियो ठीकु आहियो मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां अल्हम्दुलिल्लाह तव्हांजूं दुआऊं आहिनि ऐं प्रोग्राम में तव्हांखे चऊं था वेलकम भलीकार ख़ुशामदीद सो अॼु को टॉपिक तव्हां ॿुधो आहे जी जी ॿुधोसीं छा चवणु चाहींदियूं इहो चवणु चाहींदासीं त सभु ईअं सीट वठूं हा त सभ खां पहिरियां ग़रीबनि जी कयूं हा
और ग़रीबनि खे नौकरी ॾियणो आहे जंहिंखे ज़रूरत हुजी। अच्छा मेकअप सस्तो कयो आहे तव्हां? सभिनीनि खां पहिरियों त इहो ॿुधायो। जी मेकअप जेको आहे मेकअप असां हणंदा आहियूं जेको फेस ते, जी इहो सस्तो कयो आहे? सस्तो? हाँ सस्तो। जी जी अभी ये त अञा सस्तो कयूं माइनि जे लाइ। केतिरो सस्तो कयो आहे? अगरि जेकॾहिं हिकिड़ी बेस मिले थी 2500 रुपए जी त तव्हां हुनखे केतिरो सस्तो कयो आहे? उनखे हाँ अगरि जेका असां फेस ते बेस हणंदा आहियूं जेको फेस ते हणंदा आहियूं सभिनीनि खां पहिरियां, अगरि उहा मिले थी 2500 रुपए जी त पोइ तव्हां हुनखे केतिरो सस्तो कयो आहे? अभी 500 या 1000 जी करे वञूं आहे। 500 या 1000 में? मां त सम्झम तव्हां चवंदो 50 रुपए में करे छॾंदमि या 20 रुपए में करे छॾंदमि। कीअं सम्झो तव्हां? सफ़ा मां त चवंदी सफ़ा सस्ताई करे छॾिजो तव्हां। कोई ख़ूबसूरत गानो ॿुधाइण चाहींदियूं तव्हां यास्मीन? जी जी ॿुधायो। जी जी हेलो हेलो गानो ॿुधायो। जी 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 गुलनि जहिड़ा मिठा माण्हू कॾहिं जी वञनि त वञूं काॾे। हे गुलनि जहिड़ा मिठा माण्हू छॾे बि वञनि त वञूं काॾे। पराया था वञनि पर की पंहिंजा रुठनि त वञूं काॾे। हे गुलनि जहिड़ा मिठा माण्हू छॾे जी वञनि त वञूं काॾे। खिलण अखड़ियुनि विसारियो आ पंहिंजो माण्हू त धारियो आ। खिलण अखड़ियुनि विसारियो आ पंहिंजो माण्हू त धारियो आ। गुलनि जहिड़ा मिठा माण्हू छॾे बि वञनि त वञूं काॾे। वाह जी वाह यास्मीन, एॾो ख़ूबसूरत ॻाईंदा आहियो तव्हां ऐं तव्हांजी सॉन्ग जी सिलेक्शन बि इलाही सुठी आहे माशाल्लाह। डेडिकेट करणु चाहींदो कंहिंखे? डेडिकेट कंदो कंहिंजे नाम कंदो इहो सॉन्ग? जीअं बि असां ईअं चयो। ओके जी फैमिली खे डेडिकेट कयोसीं। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदियूं यास्मीन। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। सो व्यूअर्स इहा हुई असांजी कॉलर ऐं मां इहो ई चवणु चाहींदमि त जॾहिं असांखे इहा वज़ीर आज़म जी सीट मिली वञे त मां त चवंदमि सभु कुझु मतिलबु नॉर्मल करे छॾंदमि। एतिरो बि सस्तो न कंदमि जो मतिलबु अंधी दुनिया थी वञे पर इलाही सस्तो कंदमि। सो कॉल आहे शामिल था कयूं। अस्सलामु अलैकुम। वालेकुम सलाम वादी। अदा केरे किथां? माशूक पवार दादू वादी। कीअं आहियो? ठीकु ठाक आहियो? हाँ जी खुश हूँ। तव्हां खुश आहियो? अल्हम्दुलिल्लाह जी। तव्हांजूं दुआऊं आहिनि। तव्हांखे चओ त प्रोग्राम में वेलकम। अॼु को टॉपिक तव्हां ॿुधो आहे? हाँ जी। छा चवणु चाहींदो? असां चऊं था त वज़ीर आज़म अचो आहे हा त हर शइ सस्ती करे छॾियो आहे। हर शइ सस्ती करे छॾियो आहे? हा हा ठीकु आहे जी ज़बरदस्त। सभिनीनि खां सस्ती शइ तव्हां कहिड़ी कयो आहे? तेल आई गैस। हा हा ज़बरदस्त 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 माशाल्लाह तमामु बहितरीन। को ख़ूबसूरत गानो ॿुधाइणु चाहींदो पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ में? जी जी अदी ॿुधायो। तुंहिंजी सिक में वेही कमें रोज़ रोवण जो मां आदी थियमि जुदाई जो बस जुदाई जो डिगियों रातियों जुदाई जो डिगियों रातियों कटण जो मां आदी थी वियमि। माशाल्लाह जी ज़बरदस्त तमामु बहितरीन। डेडिकेट करणु चाहींदो? डेडिकेट पापा जे बचपन के कदम हाँ अलीजान शायान ओके आई पाजी घरवारी के फाइमा के ओके जी तव्हांजी घरवारी खे तव्हांजे ॿारनि खे कयोसीं गानो डेडिकेट। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। सो व्यूअर्स इहा हुया असांजा कॉलर माशाल्लाह तमामु बहितरीन। सो मां बि तव्हांखे गानो ॿुधायो असांजे कॉलरनि बि तव्हांखे गानो ॿुधायो। हाणे असां टीवी जो गानो ॿुधंदासीं। तव्हां गानो ॿुधो इंजॉय कयो। मोटो त सॉन्ग खां पोइ
वेलकम बैक व्यूअर्स। गानो तव्हां ॿुधो, यकीनन तव्हांखे पसंदि आयो हूंदो, तव्हां एंजॉय कयो हूंदो। तमामु बहितरीनु गानो हुयो, तो अॼु मिलिया आहियूं, बसि अॼु ई खिलिया आहियूं। तमामु सुठो गानो ऐं तमामु सुठी लिरिक्स हुई गाने जी, यकीनन तव्हां सभिनीनि खे पसंदि आयो हूंदो, तव्हां एंजॉय बि कयो हूंदो। इन खां अलावा हाणे असां शामिल कंदासीं कॉल। अस्सलामु अलैकुम। वालेकुम अस्सलाम रहमतुल्लाहि व बरकातहू। अदियावा के वंदे पूरे टीम के मुझे तरफा अस्सलाम वालेकुम या अली मदद। वालेकुम अस्सलाम मौला अली मदद। तव्हां खे बि असांजे तरफां खोड़ सारा सलाम। मिस्टर मीर मोहम्मद मुगैरी साहब फ्रॉम दुबई, कीअं आहियो तव्हां? ठीक ठाक आहियो? अल्लाह पाक जा एहसान, मालिक साईं जा कुर्ब मां के शेर ॿुधाईंदुमि। ॿुधायो ॿुधायो। ये मोहब्बत खेल नहीं बच्चों का, वाह जी ये वाह। मोहब्बत प्यार खेल नहीं बच्चों का, सर झुक जाता है अच्छे अच्छों का। क्या बात है जी, क्या बात है, जबरदस्त माशाल्लाह। टॉपिक ॿुधो आहे तव्हां अॼु? जी अदी मां टॉपिक ते इहो ई चवणु चाहींदुमि, अगरि मां वज़ीर आज़म थियां त मुंहिंजो ख़्वाहिश इहो त मां ख़ासि करे ग़रीबनि खे घर ठाराए ॾियां हा ऐं उन्हनि खां पोइ जेको महांगाई सस्ताई जेको आहे न कयां महांगाई। वाह जी वाह, जबरदस्त जबरदस्त, तमामु बहितरीन। को गानो ॿुधाइणु चाहींदो ख़ूबसूरत? जी गानो ॿुधाईंदुमि अदियावा खे। ॿुधायो। जॾहिं दिलबर जो थींदो दीदार, तॾहिं घुरां थो दवाऊं मां यार, ईंदो पाण मिलण मूंसां यार, कंदुसि खूब मां उन जो इंतज़ार, अल्लाह भलो कंदो मुंहिंजे अंगड़ ते फिरी ईंदो, जॾहिं फिरी नज़र न ईंदो आहे तॾहिं तस्वीरूं ॾिसंदो आहियां, मन ख़्वाहिश मुंहिंजी हा आहे साम्हूं दिलबर जे मिली वञे। वाह जी वाह, जबरदस्त। डेडिकेट करणु चाहींदो? जी मां डेडिकेट करणु चाहींदुमि मुंहिंजो जिगरी दोस्त कंबर खां ॾिसे तव्हांजो शो शिमात सनावल आहे गोपांग खे। जी ओके जी, तव्हांजे जिगरी दोस्त खे असां इहो गानो कयोसीं डेडिकेट। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा ऐं दुआ में यादि रखंदा। अल्लाह हाफ़िज़। जी व्यूवर्स, तो इहो हुया असांजा कॉलर मीर मोहम्मद मुगैरी साहब, जो चवणु हुयो त ग़रीबनि खे अमीर कयां हा ऐं महांगाई खे सस्ताई कयां। सो हाणे बि कॉल सां शामिल कयूं, उन्हनि खां पुछूं त हुननि जी छा राय आहे। अस्सलाम वालेकुम। चलो मर जाते हैं तुम पर, आए हाय, चलो मर जाते हैं तुम पर, मगर ये तो बताओ दफन बाहों में करोगे या सीने में। क्या बात है जी, क्या बात है, जबरदस्त। सुना गोपाल कंबर से बात कर रहा हूँ। क्या बात है जी, आपको प्रोग्राम में वेलकम करते हैं, खुशामदीद कहते हैं और भलीकार भी कहते हैं। सो अॼो को जेको टॉपिक आहे वो तव्हां ॿुधो आहे? जी जी बिल्कुल ॿुधो आहे टॉपिक। छा चवणु चाहींदो टॉपिक जे बारे में? जी जेकॾहिं मां हिकिड़े ॾींहं लाइ वज़ीर आज़म हुजां त पहिरियों त मां जेके ग़रीबनि जूं दवाऊं उहे सस्तियूं कयां ऐं ॻोठनि में जिते तालीम नथी अचे त मां उते स्कूल वॾो इदारो ठाहियां बहितरीन। वाह जी वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त, तमामु बहितरीन। या त सुठी ॻाल्हि आहे। को ख़ूबसूरत गानो ॿुधाइणु चाहींदो? जी जी गानो ॿुधायां थो। ॿुधायो। इदा कुर्बत कंदे ते यार त हर हर ईंदासीं, असां लाइ विछाईंदे वार त हर हर ईंदासीं, असां लाइ विछाईंदे वार त हर हर ईंदासीं, अखियूं अखियुनि में पाए भाकुर मोहबत ॾींदे जाम तूं दिलबर, दिल खोले कंदे दीदार त हर हर ईंदासीं, असां लाइ विछाईंदे वार त हर हर ईंदासीं, है असां लाइ विछाईंदे वार त हर हर ईंदासीं। वाह जी वाह, ज़बरदस्त, तमामु बहितरीन। डेडिकेट करणु चाहींदा? हाँ डेडिकेट कंदुमि मुंहिंजी सॼी फैमिली तव्हांजो प्रोग्राम सुनंदी आहे। जेको अॼु तव्हां सॉन्ग ॻायो तव्हां सिंगर थी सघो था, ॾाढो बहितरीन वॉइस हो। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। वॾी महिरबानी प्रोग्राम में तव्हां शामिल थिया। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। सो व्यूअर्स, प्रोग्राम करे कंदासीं कंटिन्यू। टाइम थी वियो हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, त मतिलबु ब्रेक खां पोइ ॾिसंदा रहो नाइट लाइफ। वेलकम बैक व्यूअर्स। प्रोग्राम में हिकु बार ॿीहर तव्हांखे चऊं था भलीकार ऐं खुशामदीद। ब्रेक खां पोइ वापसि अची चुका आहियूं। टॉपिक असांजो आहे त जेकॾहिं तव्हांखे मिली वञे वज़ीर आज़म जी सीट, पोइ तव्हां छा कंदो? छा कंदो छा कंदो छा कंदो? दिलि में तव्हांजो इलाही सॼियूं ख़्वाहिशात आहिनि। चई ॾियो, अॼु सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि न चओ त गुरबत घटि कंदासीं, गुरबत घटि कंदासीं, गुरबत घटि कंदासीं। हुन खां अलावा इलाही मन में ॻाल्हियूं हूंदियूं तव्हांजे
शेयर करे सघो था। कॉल ते शामिल कयूं। अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम बाजी, मां शुमाइला पई ॻाल्हायां नौरजा खां। शुमाइला कीअं आहियो तव्हां? ठीकु ठाक आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां कीअं आहियो? मां भी बिल्कुलु ठीकु ठाक आहियां अल्हम्दुलिल्लाह। तव्हांजूं दुआऊं आहिनि। प्रोग्राम में तव्हांखे चओ था वेलकम। जेको टॉपिक तव्हां ॿुधो आहे थैंक यू सो मच। ऐं असां वटि धरती चैनल हले न पियो त इन जे करे असां न तव्हांजो शो पिया ॾिसूं न आई वरी टॉपिक ॿुधी सघिया आहियूं। किथे रहंदा आहियो तव्हां? हिंगोरजा। हिमोरजा में धरती टीवी नथो हले। चलो सही आहे। मां जेको आहे सुभाणे ई तव्हांजे लाइ धरती टीवी ऑन थी करायां हुते। सही आहे? ठीकु आहे, थैंक यू सो मच। ओके जी। अगले हफ़्ते जॾहिं तव्हांजो प्रोग्राम बि ॾिसंदमि पोइ टॉपिक ॿुधंदमि त ॻाल्हाईंदमि तव्हांजे टॉपिक ते। अॼु तव्हां अलाए छा पिया टॉपिक छा हुयो तव्हांजो? वज़ीर आज़म जी जेकॾहिं मिली वञे तव्हांखे सीट त तव्हां सभिनीनि खां पहिरियां कहिड़ो कमु कंदव? तव्हां छा चयो? आवाज़ कटिजे पियो, हाणे ॿुधाइजो। वज़ीर आज़म जी जेकॾहिं तव्हांखे सीट मिली वञे फॉर वन डे ओनली तव्हां छा कंदो? हिकु ॾींहुं मां सभु शयूं मुफ़्त विराईंदमि। जेको बि शइ मुंहिंजे हथ में ईंदी न सभु शइ मुफ़्त विराईंदमि। मुफ़्त विराईंदो? जी, ग़रीबनि में सभिनीनि खे विराए ॾींदमि मुफ़्त। उन में जेकॾहिं मेकअप तव्हां वटि वधीक हुजे सॼो मूंखे ॾेई छॾिजो। सही आहे? सही आहे। मां त मेकअप कंदी कोन आहियां त तव्हांखे ॾींदमि। हा, मूंखे ॾिजो। मां इलाही मेकअप कंदी आहियां। मेकअप खां गुज़ारो न पवंदो। ओके जी। हिकु ख़ूबसूरत गानो ॿुधाइणु चाहींदी तव्हां? जी, मां गानो ॿुधायां पई, तव्हांखे डेडिकेट कंदमि। ओके जी, ॿुधायो शुमाइला। थैंक यू सो मच। अखियूं रहनि थियूं आतियूं दिल पे करार हिन दर्द जी दवा बस तुंहिंजो दीदार हिन दर्द जी दवा बस तुंहिंजो दीदार। जी वाह जी वाह। छा ॻाईंदा आहियो तव्हां? माशाल्लाह। शुमाइला डेडिकेट करणु चाहींदो कंहिंखे? जी, मां पहिरियां बि चयो डेडिकेट तव्हांखे कंदमि। ओके जी, थैंक यू सो मच। प्रोग्राम में तव्हां शामिल थी। शुमाइला, थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। सो व्यूअर्स, दी असांजी कॉलर शुमाइला जी चवण हुयो त हिकिड़े ॾींहुं करे जेकॾहिं मां थींदमि वज़ीर आज़म त मां इलाही सॼियूं शयूं मुफ़्त में विलाए छॾंदमि। त मां चवंदमि तव्हां सभु छो नथा त पोइ वज़ीर आज़म थियो न भला, मुफ़्त में शयूं मिलंदियूं। अच्छा जी, कॉल त शामिल के प्रोग्राम में। अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। भेण नीलम कहिड़ा आहिनि? ख़ुशि आहियो? ख़ैर आहे? अदा बिल्कुलु ठीकु ठाक लॻी पई आहियां। तव्हां केरु ऐं किथां कॉल कई आहे? अदी सजाद हुसैन ॻाल्हायां थो कराची खां। कीअं आहियो? ठीकु ठाक आहियो? अल्हम्दुलिल्लाह भेण, अल्लाह पाक जा एहसान आहिनि। तव्हां भेनरुनि जूं दुआऊं आहिनि। मालिक साईं जा करम आहिनि। तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह जी, तव्हांजूं दुआऊं आहिनि। मां बिल्कुलु ठीकु ठाक लॻी पई आहियां ऐं तव्हांखे बि चऊं था प्रोग्राम में वेलकम, ख़ुशामदीद ऐं भली करे आया। सो अॼु को टॉपिक तव्हां ॿुधो आहे? हा जी, टॉपिक ॿुधो आहे। जेको छा चवणु चाहींदो? आदि जेकॾहिं 24 कलाकनि जे लाइ मूंखे सीएम जी जेकॾहिं सीट मिली वञे त मां सभ खां पहिरियां क्राफ्ट जेके माण्हू आहिनि उन्हनि खे मां बिज़नेस कंदुमि। कंहिंखे कंदव? करप्शन जेके माण्हू करप्शन कनि था नी, करप्ट जेके माण्हू आहिनि। ओके ओके जी, ओके माशाल्लाह जी, तमामु बहितरीन। को ख़ूबसूरत गानो ॿुधाईंदो? हा जी, गानो ॿुधाईंदासीं। ॿुधायो। दुख आहे परदेस में जिंदगी गुजरी वई, दुख आहे परदेस में जिंदगी गुजरी वई, रोंदे कारे वेस में, रोंदे कारे वेस में जिंदगी गुजरी वई, दुख आहे परदेस में जिंदगी गुजरी वई, दुख आहे परदेस में जिंदगी गुजरी वई, रात जो कमकार खां पोइ यादि ईंदो ॻोठ आ, सभु रहनि था सिंध में हिते कोन संगीती सोचवा, अधु त धारे देश में, अधु त धारे देश में जिंदगी गुजरी वई, दुख आहे परदेस में जिंदगी गुजरी वई, दुख आहे परदेस में जिंदगी गुजरी वई।
वाह जी वाह, ज़बरदस्त, माशाल्लाह, तमामु बहितरीन। डेडिकेट करणु चाहींदो कंहिंखे? आदि जेके बि सिंधी भाइर मुल्क खां ॿाहिरि आहिनि सभिनी खे डेडिकेट कंदा आहिनि। ऐं तव्हांजी टीम खे मुंहिंजा ॿ दोस्त आहिनि, अदा मुनसिफ सियाल, ज़ाकिर हुसैन सियाल, राशिद अली पंवर, समंदर सियाल, अदील सियाल। ओके जी, डेडिकेट कंदासीं। थैंक यू सो मच प्रोग्राम में तव्हां शामिल था। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। सो व्यूअर्स, ये हुया असांजा कॉलर जे प्रोग्राम खे रखंदासीं जारी। टाइम थी वियो आहे हिकिड़ो ख़ूबसूरत सॉन्ग जो तव्हां बि ॾिसो ऐं असां ॾिसंदासीं। वाह जी वाह, ज़बरदस्त, माशाल्लाह, तमामु सुठो गानो तव्हां सभिनीनि ॿुधो। यकीनन तव्हांखे पसंदि आयो हूंदो ऐं लिरिक्स बि तमामु सुठी हुई, हार्ट टचिंग हुई। तव्हां सभिनीनि खे पसंदि आई हूंदी ऐं अॼोको टॉपिक बि तव्हांखे उमेद आहे पसंदि आयो हूंदो, चाहे हिकिड़े मिनट लाइ, पर दिलि में ख़ुशी ठही हूंदी त यार असां वज़ीर आज़म, मतिलबु सीरियसली वज़ीर आज़म। सो क़बूलियत जी घड़ी का बि थी सघे थी, छा ख़बर क़बूलियत जी घड़ी थी वञे ऐं तव्हां वज़ीर आज़म थी वञो। मूंखे ज़रूरु यादि रखिजो, मूंखे हर शइ फ्री ॾिजो, हर शइ मूंखे फ्री ॾिजो। मां जिते बि शॉपिंग करणु वेंदी आहियां, मां सोचींदी आहियां जेतिरी बि शयूं मूंखे फ्री में मिली वञनि। सो तव्हां मूंखे ॿियो कुझु न कजो, शयूं सॼियूं जेके बि मतिलबु कपिड़ा वपड़ा, ड्रेसिंग, हे हो सभु फ्री में ॾिजो। सो कॉल था शामिल कयूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी अदा, कहिड़े किथां? सऊदी अरब खां मुनीर ममदानी ॻाल्हायां पियो। कीअं आहियो अदा? ठीकु ठाकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह भेण, तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह, मां बि बिल्कुलु ठीकु ठाकु आहियां। प्रोग्राम में तव्हांखे वेलकम था चऊं। टॉपिक तव्हां ॿुधो आहे? जी जी बिल्कुलु। छा चवणु चाहींदव? बसि छा चवणु चाहींदासीं, वज़ीर आज़म थींदासीं त बसि ग़रीबनि जे लाइ सहूलियत पैदा कंदासीं। ग़रीबनि जे लाइ दौलत पैदा कंदो? सहूलियत यानी सहूलियत। सहूलियत, वाह जी वाह, ज़बरदस्त। कोई गानो ॿुधाइणु चाहींदो ख़ूबसूरत पंहिंजी आवाज़ में? जी जी ॿुधाईंदासीं, वणी थोरो कोशिशि कंदासीं। कोशिशि कयो, बिल्कुलु जी कयो। जी जी। घड़ी पलल चाहे के सपना दिखाए, ओ मेरे बरेल रोइण सिखारे वयो आ। मूंखे दर्द गम जा ॾेई संग दिल, मूंखे दर्द गम जा ॾेई संग दिल, ख़ुशियूं सभे तूं जूं बुहारे वयो आ। घड़ी पलल चाहे के सपना दिखाए, ओ मेरे बरेल रोइण सिखारे वयो आ। वाह जी वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त, तमामु बहितरीन। डेडिकेट करणु चाहींदो कंहिंखे? जी जी, हिते मां सां गॾु दोस्त वेठा आहिनि, अब्दुल रज़ाक मुमदानी ऐं लाहौती मुमदानी, रहीमदाद मुमदानी ऐं जेके ॿुधी रहिया आहिनि पूरे पाकिस्तान में, पंहिंजी सिंध में, सभिनी खे सलाम मुंहिंजी तरफ़। ओके जी, वालेकुम अस्सलाम। खोड़ सारो ख़्यालु रखंदा। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। सो इहो हुया असांजा कॉलर जंहिंजो चवणु हुयो त उहे सभिनीनि खां पहिरियां जेको आहे सो सहूलियतूं सही कंदा, ग़रीबनि जी मदद कंदा ऐं उन्हनि खे जेको आहे सो उन्हनि जो ख़्यालु रखंदा। त बिल्कुलु ईअं ई आहे ऐं हर कंहिंजी इहा ई सोच हुजे त चङी ॻाल्हि आहे, सुठी ॻाल्हि आहे। ऐं जेका हिन वक़्तु हिन सीट ते वेठा आहिनि उन्हनि जी बि इहा सोच थी वञे त पोइ छा ई ॻाल्हि आहे। कॉल त शामिल कयो, ॾिसो त कहिड़ा आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। छा हाल आहे भेण? अदा बिल्कुलु ठीकु ठाकु। कहिड़ी किथां कॉल कई आहे? अलीदो सूमरो दुबई खां। कीअं आहियो? ठीकु ठाकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, दुआऊं भेणनि जूं। तव्हां ॿुधायो, ख़ैर लॻो पियो? अमन ॿाहिरियूं सॼी संगत ख़ुशि अथव? अल्हम्दुलिल्लाह जी, बिल्कुलु ख़ुशि लॻा पिया आहियूं असां। तव्हांखे प्रोग्राम में वेलकम था चऊं। अॼोको टॉपिक तव्हां ॿुधो आहे? जी अॼु ॿुधो आहे। छा चवणु चाहींदो? बसि पाकिस्तान जी हुकूमत त सूर घणा ॾिना आहिनि, कहिड़ियूं ॻाल्हियूं यादि करे कहिड़ियूं ॾियूं। पहिरीं ॻाल्हि इहा त करप्ट माण्हू जेके आहिनि सभु अंदरि थियणु खपनि। वाह जी वाह, ज़बरदस्त। ॿियो जेकॾहिं तव्हांखे मिली वञे इहो राइट वज़ीर आज़म जो, त तव्हां सभिनीनि खां पहिरियां कहिड़ी शइ कंदो? सभ खां पहिरियां त करप्ट माण्हू अंदरि कयोसि, उन खां अलावा पोइ ॿिए सिस्टम खे सोचियोसि त ग़रीबनि खे सहूलियत मिले, बिजली पाणी मिले। छो जो ग़रीबनि जो वक़्त में त इहा ई शइ आहे, बिजली पाणी। वाह जी वाह, जेको आहे ज़बरदस्त ज़बरदस्त, माशाल्लाह सुठी सोच आहे तव्हांजी ऐं अल्लाह पाक कामयाब बि कंदो तव्हांखे। सो हींअर को ख़ूबसूरत गानो तव्हां ॿुधाइण वारा आहियो पंहिंजी आवाज़ में? जी बसि मिड़ई कुझु ॿुधाईंदासीं जेको हाल हाज़िर आहे। जी जी बिल्कुलु बिल्कुलु ॿुधायो। लिखी दे न सूर ॾींदे, लिखी दे न सूर ॾींदे, सॉरी
हेलो मेरा तो याद रखियो मुझे अंगण तिया सुहेणा तोले नेण बिछाया मां मुझे अंगण तिया सुहेणा तोले नेण बिछाया मां सुणु पतीड़ियों गुलाबन जूं सुणु पतीड़ियों गुलाबन जूं मथा तुझे छटाया मां मुझे अंगण तिया सुहेणा तोले नेण विछाया मां। जी जी वाह जी वाह, ज़बरदस्त। डेडिकेट करणु चाहींदो कंहिंखे? जी डेडिकेट करणु चाहींदासीं असांजा जेके बि परदेसी भाउर आहिनि उन्हनि खे, उन खां अलावा मुंहिंजो भाउ आहे जेल में जेको ॾिसंदो आहे प्रोग्राम तव्हांजो दिलचस्पी सां, हुन वटि फोन आहे मजबूर आहे, चवंदो आहे त भाऊ कॾहिं बि फोन लॻे त मुंहिंजे लाइ फरमाइश कयो ऐं मुंहिंजी सॻ जे लाइ। ओके जी ओके। बाक़ी जेके ॾिसण वारा आहिनि कंहिंजी कॉल लॻे थी कंहिंजी नथी लॻे त उन्हनि सभिनी खे असांजे तरफ़ां अस्सलाम वालेकुम या अली मदद सॼी सॻ जे तरफ़ां। वालेकुम अस्सलाम जी मौला अली मदद। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग व्यूअर्स। प्रोग्राम खे रखंदासीं जारी। टाइम थी वियो हिकिड़ो ख़ूबसूरत सॉन्ग जो, तव्हां ॾिसो ऐं असां बि ॾिसंदासीं। अय हाय हाय हाय, छा गानो आहे जी, ज़बरदस्त माशाअल्लाह। यकीनन तव्हांखे पसंदि आयो हूंदो ऐं तमामु सुठो पिक्चराइज़ बि थियल हुयो। सो हींअर जेको आहे असां टॉपिक ॿीहर जेकॾहिं मां तव्हांखे ॿुधायां रिपीट कयां त टॉपिक आहे वज़ीर आज़म जी सीट तव्हांखे मिली वञे त तव्हां छा कंदो छा कंदो छा कंदो। मां त तव्हांखे इहो ई चवंदमि त हर शइ मुफ़्त करे छॾिजो, स्पेशली मेकअप ज्वेलरी कपिड़ा वपिड़ा इहे सभु कुझु। सो कॉल आहे, छा था कयूं? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी अदा केरु किथां? मां परवेज़ थो ॻाल्हायां। परवेज़ फ्रॉम मेहर खां। मेहर खां था ॻाल्हायो। कीअं आहियो? ठीकु ठाक आहियो? ख़ैर ख़ैर अल्लाह जो दुआ। तव्हां ॿुधायो कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह जी मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां। तव्हांखे प्रोग्राम में वेलकम था चऊं। अॼु को टॉपिक तव्हां ॿुधो आहे? जी न। जेकॾहिं तव्हांखे जेको आहे वज़ीर आज़म जी सीट मिली वञे त तव्हां छा कंदो? पहिरियां त महांगाई सस्ताई कंदासीं। ॿियो छा कंदो? ॿियो ग़रीबनि खे हक़ ॾियाराईंदासीं। अच्छा जी ज़बरदस्त, तमामु बहितरीन। को ख़ूबसूरत गानो ॿुधाइणु चाहींदो? जी न मूंखे नथो अचे। ओके जी, पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। सो व्यूअर्स, इहो हुयो असांजो कॉलर, इहो हुयो असांजो टॉपिक, इहो हुयो असांजो प्रोग्राम नाइट लाइफ जंहिंमें टॉपिक रखियोसीं त वज़ीर आज़म जी सीट जेकॾहिं कंहिंखे मिली वञे। सो बिल्कुलु महांगाई असांखे सस्ताई करणु खपे, ग़रीबनि जो ख़्यालु रखणु खपे। ऐं हमेशह असां जेकॾहिं सोचियोसीं त ग़रीबनि जो ख़्यालु रखिणो त सम्झो असां करे छॾियोसीं। हमेशह इंसानु पंहिंजी सोच खे साफ़ रखे, सोच खे सही रखे ऐं ॿियनि जे लाइ सोचे, पंहिंजे लाइ घटि सोचे। सो इंशाल्लाह वरी नेक्स्ट वीक हाज़िर थींदासीं नए प्रोग्राम, नए महिमान थी चवां, नए प्रोग्राम नए अंदाज़ सां गॾु। तेसि ताईं पंहिंजो ऐं पंहिंजी पूरी फैमिली जो रखंदा खोड़ सारो ख़्यालु। मूंखे ऐं मुंहिंजी समूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।